वाइदो करे तो आइंदा गुनाह न करस। पहले नंबर ते इतराफ जुर्म माना डोह के मनी। हदीसुन जे किताबन में चे तो मशहूर वाक़या बनी इसराइल में एक नौजवान हुयो शाबुन आतिम मुस्रिफुन अला नफ्से। एक नौजवान हुयो जहां पंहिंजी पूरी जिंदगी गुनाहन में गुजारी। जिंदगी में हिकड़ी भी नेकी कान कई। एडा डोह कई एडी सरकशी कई जो अखरजूहु मिन बैनिहिम मिन सूइ फ़िअले। शहर वारा तंग थी पिया। आखिर फैसलो कयूं त इनखे शहर मां कढोस। शहर निकाली ॾिनऊंस। जंगल में पियो रहे। फलम्मा हज़रतुल वफ़ात जनमल हुनजी मौत जो वक्त वेझो थियो। फ़अौहा इला मूसा अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम ने वही कही इन्न वलिय्यम मिन औलियाई हज़रहुल मौत। मूसा जी मुंहिंजा मौला रब फरमायो मूसा मुंहिंजो हिकिड़ो दोस्त मरी वियो आहे। फलानी जाइ ते जंगल में निधन करण गुरु न जो लाश पियो आहे। फाज़ुरहु जल्दी करो ते पहुंच। वगस्सिलहु उन मुंहिंजे दोस्त के गुस्ल भी तूं करा। वसल्ले अलैहि उन मुंहिंजे दोस्त जी जनाज़े जी नमाज भी तूं पढ़ा। वकुल्ल मन कसुरा इस्यानुहु यहज़ुर जनाज़तहु ला गुफ़िर लहु। ऐं पूरी बनी इसराइल कौम में ऐलान कर त जेको भी गुनाहगार मुंहिंजे ने दोस्त जे जनाज़े में शरीक थींदो मां रब जनाज़े पढ़ण वारनि जा गुनाह माफ़ कंदुसि। कॾहिं कॾहिं जनाज़ा भी अॻा हूंदा। हूअं तो हुकुम आहे असांखे त जेकॾहिं को मुसलमान मुवाहिद मरी थो वञे ऐं 40 मुसलमान उन मईत जे पोयां जनाज़े जी नमाज में दुआ था घुरनि अल्लाहुम्मा अग़फ़िर लि हय्यिना व मय्यितिना व शाहिदिना व गाइबिना व सगीरिना व कबीरिना व ज़करिना व उन्साना। अल्लाहुम्मा मन अहयैतहु मिन्ना फ़अहयिही अलल इस्लाम व मन तवफ़्फ़ैतहु मिन्ना फ़तवफ़्फ़हु अलल ईमान। 40 मुसलमान जेकर मईत जे पोयां जनाज़े जी नमाज में या दुआ था घुरनि अल्लाह ताला उन्हनि 40 जी दुआ खे क़बूल कंदे उन मईत जी बख़्शिश जा फ़ैसिला थो फरमाए। असांजो हाल ही आहे त 40 जेके पोयों बीठा आहिनि कंहिंखे बि दुआ नथी अचे। सो बाबा जनाज़े जी नमाज़ सिखो। तव्हां वॾा हिते कोन सिखी सघंदव तबलीग जमात में वञो। उहे तव्हांखे सेखारींदा। मां अॻे हफ़्ते हुयुसि हेॾां धाबे जी कराची जे भरिसां उते मजमे खां सुवाल कयो। कॾहिं कॾहिं शागिर्दनि खां सुवाल कंदा आहिनि सुवालनि जवाबनि जी निशिस्त थींदी आहे स्टेज ते। उते वरी मजमे खां सुवाल करण जहिड़ा हुन निशिस्त ठाही ऐं इनाम भी रखियो। मौलवी साहब स्टेज ते बीह करे मजमे खां सुवाल कयो त वुज़ूअ में फ़र्ज़ घणा आहिनि। 1500 2000 जो मजमो हुयो। को हथ मथे करे वरी पुछा करे फ़र्ज़ घणा आहिनि।
को चवे 6 फर्ज़ आहिनि, को चवे 8 फर्ज़ आहिनि, को चवे 12 फर्ज़। ये मुसलमाननि जो हाल आहे। हिकिड़ो वीचारो उथी पियो, उन चयो 4 फर्ज़ आहिनि, सही त ॿुधाई। वरी उन पुछा कयसि भला उहे 4 फर्ज़ कहिड़ा आहिनि? चईं गोरियूं करणु, नक खे पाणी ॾियणु। वरी फर्ज़ सही नमूने सां हिते जेकर मां सुवाल कया नी असांखे लॼी कोन था कयूं। वुज़ूअ जा फर्ज़ कोन था ॼणनि। वुज़ूअ जा 4 फर्ज़ अथव। घणा? यादि कजो। पहिरें नंबर ते 2 हथ धोइण ठूठनि ताईं, इहो फर्ज़ अथव। 2 नंबर ते मुंहुं धोइणो मथे पेशानी खां वठी हेठि खाॾीअ ताईं। ड्रेग या वेकर 2 कन इन्हनि जे पापड़नि ताईं। 2 3 नंबर ते फर्ज़ अथव मथे जे चोथे हिसे जी मसा करणु। 4 नंबर ते फर्ज़ अथव त पेरनि खे भेॾनि ताईं धोइणु। ये 4 फर्ज़ अथव। हिकिड़ो फर्ज़ बि रहिजी वियो त वुज़ू कोन थींदो। वुज़ू न थियो त निमाज़ ई न थींदी। ला सलात लिमन ला वुज़ू लहू, जंहिंजो वुज़ू न आहे त हुनजी निमाज़। पाण बि सिखो, बचनि खे बि सेखारियो। तंहिंजे करे त नबी से फरमायो मुरू सिबियानकुम बिस्सलाति इज़ा बलगू 7। तव्हांजा बच्चा 7 सालनि जा थियनि त निमाज़ जो हुकुम कयो। 4 सालनि जो 5 सालनि जो थिए मस्जिद में वठी अचो। बाक़ी सफ़ा नंढड़ो हुजे के वरी जमायती एतिराज़ कंदा साईं हिनखे मस्जिद में छो वठी आया, इन्हनि खे मस्जिद में वठी अचो, हेरायो इन्हनि खे। सफ़ा नंढो हुजे जंहिंखे पेशाब जी ख़बर न पवे, पेशाब अचेसि त ॿुधाए ई न, उनखे न वठी अचो। हिनखे ख़बर पइजी वेंदी, हिनखे पेशाब ईंदो त ॿुधाईंदो, त हिनखे मस्जिद में वठी अचो। वज़रिबूहुम इज़ा बलगू 10। 10 सालनि जा थियनि त मार ॾेई करे निमाज़ पढ़ायो। 12 सालनि जा थियनि त बिस्तरा जुदा कयो। 2 भाइर हिकिड़े बिस्तरे ते गॾु न सुम्हनि, बिस्तरा जुदा कयो। 2 न्याणियूं आहिनि त उहे बि हिकिड़े बिस्तरे ते जवान थी वञनि, गॾु न सुम्हनि। अल्लाह जो नबी तो फरमा बिस्तरा जुदा कयो। शरीयत में एॾो एहतियात अथव। सॻो भाउ पंहिंजी सॻी भेण सां हिकिड़े कमरे में गॾु नथा सुम्ही सघनि। सॻो भाउ पंहिंजी सॻी भेण सां अकेला हिकिड़े घर में नथा रही सघनि। जॾहिं भाउ पंहिंजी सॻी भेण सां हिकिड़े कमरे में गॾु नथो रही सघे, हिकिड़े घर में अकेला नथा रही सघनि, त पोइ असांजी न्याणी हिकिड़ी गाॾीअ में को NGO जो सखर जो, को लाड़काणे जो, को दादू जो, असांजी न्याणी आदिलपुर जी, तो असांजी नौजवान न्याणी हिकिड़ी गाॾी में दारल मर्दन सां सफ़र कीअं थी करे सघे? हिकिड़ी ऑफिस में दारल मर्दन सां गॾु ऑफिस जो कमु कीअं करे सघंदी? हिकिड़ी जगह में दारल मर्दन सां गॾु कीअं रही सघे थी? या ख़िदमत ना है या बेगरती आ? पता को बहानो करे दे खिदमत था। जवान थियनि बिस्तरा पुटनि जा जुदा कयो, न्याणियुनि जा बिस्तरा जुदा हुजनि। अल्लाह जो नबी फरमायो औलाद जी तरबियत कयो, खिदमत उन्हनि खे सेखारियो। अम्मा है नी अम्मा, उनजे मथां लाज़िम आहे बच्चे जो पीउ घर में अचे त अम्मा पंहिंजे पुट खे चवे पुट जल्दी कर, अबे जी जुती लाहे पासे ते रखो, ॿी घर जी जुती उनजे आॾो रखो, उनजो हथ मुंहुं धोरा, अबे खे पाणी प्यार, अबे जो बिस्तरो विछा, अबे खे ज़ोर ॾे। अम्मा जे मथां लाज़िम आहे, पीउ जे मथां बि लाज़िम आहे त पंहिंजे औलाद खे चवे त अम्मा जी ख़िदमत कयो। बचपन खां वठी ख़िदमत सेखारियो त इहे वॾा थींदा त ख़िदमत कंदा। सही तो चवां या न? बचपन में निमाज़ जी आदत हूंदनि
वड़ा थींदा इंशाअल्लाह सोने हुसैन साईं वांगुरु कुश्ती वींदा पर नमाज खे न छॾींदा। बचपन में इन्हनि में ख़िदमत जी आदत हूंदी तो वड़ा थींदा त इंशाअल्लाह अबे अम्मा जी ख़िदमत कंदा, हार न समझंदा। सही तो चवां? असांजो हिकिड़ो दोस्त हो चई तव्हांजी ॻाल्हि त ॾाढी भली दिलि सां लॻी, पर मां जो घर वञा पुट खे सॾु कयां पुट ज़ोर ॾे तो उनजी मां खे चवे त कॾो टाकरो कयोसि, कोडर वाहियासि, खाटी खईंयासि जो मुंहिंजे बच्चे खां तो ख़िदमत, तुंहिंजो पुटु आहे मुंहिंजो पुटु न आहे। मां वरी ईअं थी चए मां चयोमांसि अदा हुनजो बि ॾोह कोन्हे, उहा बि बेवसा। छो तो कुरान तो फमा यखरुजु मिन बैनि सुल्बि वतराइब, कुरान तो फरमाई ॿार जेको पैदा थींदो आहे अबे अम्मा जे पाणीअ मां पैदा थींदो आहे। अबे जो भी पाणी हूंदो आहे, अम्मा जो भी पाणी हूंदो आहे। ऐं कुरान तो फरमाए अबे जो पाणी पुठीअ मां निकिरंदो आहे, अम्मा जो पाणी सीने मां दिलि जे वेझो खां निकिरंदो आहे। तंहिंजे करे अम्मा जी दिलि नरम आहे, उहा पंहिंजे बच्चे ते तकलीफ़ बर्दाश्त न कंदी आहे। अम्मा चवंदी आहे त मुंहिंजे बच्चे खां ॿियो त कहिड़ो कमु न वठे, ख़िदमत न वठे, पर पीउ वठंदुसि त अम्मा खे तकलीफ़ थी। सही तो चवां? तंहिंजे करे हुन ते कावड़ जो न, उहा बि बेवसा, पर हुनखे सम्झायो छा, हुनखे सम्झायो त हिन वक़्तु ख़िदमत जी आदत हूंदनि त अॻिते हली करे ख़िदमत कंदा। हिकिड़ो कुराड़ो हुयो, पुछा कयांसि घणा पुट अथई? चई 3 पुट आहिनि। घणी उमिरि अथनि? चई हिकिड़ो पुटु मूंखां वॾो आहे, ॿियो पुटु मुंहिंजे उमिरि आहे, टियों पुटु उहो ॼाण मूं जेतिरो थियो। पुछा कयांसि इहो कीअं? चई बाबा वॾो पुटु मुंहिंजो ऑफिसर आहे, मां हुते घर हूंदो आहियां, भाॼी बुती जी ज़रूरत पवंदी आहे त पुटु चवंदो आहे बाबा भाॼी बि तूं वठी आ, गोश्त भी मां वठी अचां, घर जो सौदो सामान भी मां वठी अचां, लटा कपड़ा भी घर जा मां वठी अचां, उनजी ज़ाल उनजा बच्चा बीमार थियनि त डॉक्टर ॾे भी मां वठी वञा। तंहिंजे करे उहो पुटु मूंखां वॾो थियो, मां नंढो आहियां, उहो मूंखे हुकुम कंदो आहे मां मञी। ईअं आहे कि न कोन्हे? ई कुराड़ो थियनि या हुनखे नौकर करे रखोसि, नौकरनि वारा कम वठोसि अॿे। बाक़ी ॿियो पुटु मूं जेॾो आहे, कॾहिं मां हुनखे चवंदो आहियां ऑर्डर कंदो आहियां, कॾहिं उहो मूंखे ऑर्डर कंदो आहे त भले कमु करे। बाक़ी जेको नंढो आहे उहो ॼाण मूं जेतिरो थियो पोइ मूंखां वॾो थियो। इहा हाल आहे। मौलाना सुल्तान अहमद जतोई रहमतुल्लाह अलैह तकरीर कंदो, पोइ हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो त हिकिड़े घर खां ॿियो गुज़र कयां त घर में नंढिड़ो ॿारु पियो रोए, त उन ॿार जी माउ पंहिंजे मुड़ुस खे चयो त हाणे खट जे हेठों वेही करे कुते वारी भौं भौं करते हिनखे माठ कर। उहो बि माईअ जो मारियल, खट जे हेठों वेही करे कुते वारी भौं भौं कयईं त माईअ चयसि निकिर कुत्ता, मुंहिंजे पुट माठ कई आहे, निकिर कुत्ता। जंहिं महिल उहो पुट जो वॾो थियो, अबो जो हुनखे नसीहत पियो करे, हुनखे सम्झाएसि पियो त पुट पंहिंजे पीउ खे चयो बगा कुत्ता माठ कर। पुट तो पंहिंजे पीउ खे चवे, अची ॾाढी हुनजे चेहरे ते अची वई, करे नसीहत पियो, चङाई पियो चएसि, पीउ मां खां वधीक ख़ैर ख़्वाह हूंदो आहे औलाद। त पुट तो पंहिंजे पीउ खे चवे बगा कुत्ता माठ कर, त बचपन में तरबियत ई आहे। हिकिड़ो नौजवान हुनखे फांसीअ ते चढ़ियो, पोइ चयोसि आख़िरी ख्वाहिश, चई मुंहिंजी आख़िरी ख्वाहिश इहा त मुंहिंजी अम्मा खे घुरायो, हुनजी ज़ियारत कयां, दुआ वठांसि। हुनजी घुराई अम्मा खे घुरायूं, हिनखे हेठि लाथऊं, अम्मा खे भाकुर पातईं, कन में जो चक विधईंसि त कुते वांगुरु कन्नु ई खाईसि। मां जो पुलिस वारनि चयोसि अरे ज़ालिम मां खां दुआ न पियो वठी, हुनजो कन्नु खाधो अथई।
चईने मंजिल ते पहुंचाइण में मेहनत मुझे अम्मा जी आ। मां नंढड़ो हुयुसि पाड़े में कंहिंजी काती खणी आयुसि, कंहिंजी छुरी खयमि, कंहिंजी टिफनी खयमि, कंहिंजो वेलण खयमि, कंहिंजी कुआड़ी खयमि, कंहिंजी जुती खयमि। अॼु अम्मा खे ॾिनमि पोयां जो वारदात आई त मुंहिंजी अम्मा मूंखे भाकुर पाए चुमियूं ॾे त तव्हांजा पुट आहिनि चोर, मुंहिंजो पुटु चोर थोरी। अम्मा भई मुंहिंजा पासा वठे, मां सम्झो त शायदि इहो भलो कमु आहे, भाकुर पई पाई चुमियूं पई ॾे। पोइ वॾो थियुसि पोइ वरी मैं हूअं ई ढगियूं पियो चोरी कयां, अञा तरक़ी कयमि पोइ धागा आयमि, अॼु हिन मंज़िल ते पहुतो आहियां। इन में महिनत मुंहिंजे अम्मा जी आहे। तरबियत भी कभी पाण के टाइम ना है, असां वांगुरु त भला मदरसनि जे हवाले कयो, नौजवाननि खे मोकिलियो तबलीग जमायत में, उते माहौल सही आहे। नंढा हिननि खे छॾियो मदरसनि में त क़ुरान पढ़नि। अॼु असांजो हाल ई आहे, स्कूल में बच्चे खे छॾींदासीं त सुबुह जो अम्मा हुनखे गरम पाणी करे सियारे में विझारींदी, सुरमा पाउडर क्रीम, ड्रेस भी राति जो इस्त्री थी वेंदी, बूट के भी पालिश थी वेंदी, किताब भी उन जा थेले में सेट थी वेंदा। सुबह जो पानी गरम सां वेंजारे सुरमा कजल पाराए थेलो कुल्ले में विझी 50 रुपया खीसे में खर्ची दी ॾींदी, भाकुर पाईंदी, चुमियूं ॾींदी, रक्शे में या कार में स्कूल मोकिलींदी। ऐं सुबह जो मदरसे में कुरान मजीद पढ़ण जे लाइ नंढड़ो बच्चो अचे पियो त उन हथ भी न पई धोए, मुंह भी न पई धोए, पर रात वारी पेशाब वारी सलवार भी कान पई मटाए। उन पलीत कांच सां वो बच्चो मदरसे में कुरान पढ़ण जे लाइ पियो अचे। होॾे स्कूल जी फीस जुदा ॾींदासीं, थेलनि जा पैसा जुदा, किताबनि जा पैसा जुदा, रक्षन जो किरायो जुदा। टे ॾींहं चौथे ॾींहुं पीउ माउ ते स्कूल में बीठा हाणे वञी मायुनि खां पुछा था कनि, ॾियो हवाला असांजो बच्चो छा थो पढ़े। ऐं मदरसे में जेको मौलवी आहे उनखे महीने में 100 रुपया भी न ॾींदा, जेको बच्चनि खे क़ुरान थो पढ़ाए नी उनखे 50 रुपया भी न ॾिजो, 100 रुपया भी न ॾिजो। हूअ जेका मास्तराणी इंग्लिश पई पढ़ाए, छो त हाणे अक्सर प्राइवेट स्कूलनि में छोकिरियूं छा उहे भी निभागियूं वांदियूं 4000 में मिली थी वञे, 4000 में पढ़ाई थी। मां तव्हांखे पुछां थो, जंहिं मास्तर जी 1.5 लाख रुपया पघार आहे उहो नथो पढ़ाए, महिनत नथो करे, हीअ 4000 वारे छा पढ़ाए, जंहिंजी 4000 पघार आहे छा। बच्चन के स्कूल में छो सरकारी स्कूल में मास्तरन के खिलाफ एहतजाज कयो त मेहनत कर पढ़ाए। इन वक्त एहतजाज जो दौर आहे, सही तो चवां या गलत। लख रुपया जंहिंजी पघार है वो पीरियड नथो वठे, ये 4000 वारे छा पढ़ाईंदा। प्राइवेट स्कूल में वञो, जेके पढ़ाइनि पयूं उन्हनि जा माइन जा न कुत्ते जेतिरा, सॼो ॾींहुं सुर्खियूं पयूं हणंदियूं, वारनि खे पयूं ठाहींदियूं, वार कटींदियूं, नाच गाना आई साईं असांजे औलाद जी तरबियत पई। होॾे हुन वटि 15 शागिर्द हिते मौलवी वेचारो जेको ॿारनि खे क़ुरान पियो पढ़ाए, 80 शागिर्द हिकिड़े मौलवी साहब 100 कॾहिं मदरसे में आया हो मौलवी साहब वटि त असांजे बच्चे छा पढ़ियो आहे, इलाही तवज्जो ई न आहे, असांखे ज़रूरत ई न आहे क़ुरान जे तालीम जी। होॾे प्राइवेट स्कूलनि में भी पढ़ायूं पिया, वरी ट्यूशन जे लाइ जुदा आहे या न, वरी शाम जो ट्यूशन सेंटर ते जुदा वेंदा, उहे पैसा जुदा भरींदा। भला पंहिंजे बच्चे खे कंहिं महिल मौलवी साहब खे चओ त साईं उते शागिर्द घणा, मां 1000 रुपया तव्हांखे ॾींदुसि, उते मुंहिंजे उताक में अचो, मुंहिंजे बच्चे खे सही नमूने सां क़ुरान न बाबा ज़रूरत ई कान्हे असांखे क़ुरान जी। पोइ पुटु वॾो थींदो, पोइ पीउ खे मोचड़ा पियो हणे, पोइ साईं पीउ वरी दाह पियो ॾे, साईं जोगी साहब मुंहिंजे पुट खे सम्झायो, नाफ़रमान थी पिया, मुंहिंजो चयो नथो। हाणे हुनजे मुंहं ते कहिड़ी दांगी मलियूं, बचपन खां वठी दांगी त असां पाण मली आहे हुनजे, असांखे असां हुनखे रस्तो ई उहो ॾेखारियो। ॿिए नंबर ते पंहिंजे औलाद खे सच जी आदत बनायो, सच ॻाल्हाइनि, कूड़ न ॻाल्हायो।
अंग्रेज ये कंदा असां जा मुसलमान उ तबलीग जमात वारा दरवाजे ते बीठा पुट के चऊं बाबा बाबा के वठी आ त थोड़ी दीन जी गाल कयूं पी अंदर वेठो हटवीअ ते बाबा उ तबलीग वारा आया चवंदा असां दीन जी गाल कंदासीं त पी पुट के चयो त इन्हनि खे चयो त मस्जिद ॾे वञो बाबो आहे हालांकि वेठो कूड़ पिया सेखारे ओ हिकिड़ो शागिर्द हुयो उनखे कूड़ जी आदत हुई छो त पी मां उनखे कूड़ सेखारियो उस्ताद चयसि फजर जी नमाज़ पढ़ियई चयसि हा हालांकि पढ़ी कान उस्ताद चयसि भला रकातूं घणियूं चयसि 6 रकातूं चयसि हा चयसि 10 रकातूं उस्ताद तारा ॾेखारियसि अरे 10 रकातूं फजर जी नमाज़ में चयसि 12 रकातूं उस्ताद चयो बेवकूफ़ चवीं छा तूं चयसि 15 रकातूं उस्ताद लठ घुराई चयसि 20 रकातूं जब जो है चयसि 24 रकातूं फजर जूं अचे उस्ताद मार घर वियो रोंदे अब अचो तो रोई चई उस्ताद मार ॾिनी छा तऊं चई मां उस्ताद पुछा कई त फजर जी नमाज़ में रकातूं घणियूं पाराई त पुछा कई त फजर जी नमाज़ पढ़ी या न मां चयो मां पढ़ी आहे हालांकि सुतो पियो घर उस्ताद पुछा कई रकातूं घणियूं मां चयोमांसि 6 वरी तारा ॾेखारियईं वरी चयोमांसि 10 वरी कावड़ कई वरी चयोमांसि 12 अञा वधीक कावड़ जी पोइ चयोमांसि 15 पछाड़ी में 24 ताईं अची पहुतुसि पोइ मार ॾिनई अमर चए सारे बेवकूफ़ फजर जी नमाज़ में 24 रकातूं फजर जी नमाज़ में तो 4 रकातूं आहिनि 2 रकातूं सुन्नत 2 रकातूं फर्ज़ चई अम्मा तूं बि चरी हू 24 न पियो मञे सो तारी 4 रकातूं मञी तुंहिंजी 4 के मञींदो असांजे औलाद जो हाल आहे दुआ कयो अल्लाह हिनखे हिदायत करे दुआऊं बि घुरबियूं औलाद जंगण सवलो आहे पर उनखे इंसान बनाइण ॾाढो ॾुखियो असां दुआउनि में बि उन्हनि खे विसारे हज़रत नूह अलैहिस्सलाम जो पुटु अंदाज़ो लॻायो मिनथूं थो करेसि ओ मुंहिंजा पुटड़ा हलिया इरकब माना अच मूंसां गॾु ॿेड़ी ते सुवार थी या बुनैया इरकब माना उन वक़्त में बि चइबो ओ मुंहिंजा पुटड़ा हालांकि नंढड़ो त कोन हो नंढड़े खे चइबो पुटड़ा हू त जवान हो पर शफ़क़त एॾी या बुनैया इरकब माना ओ मुंहिंजा पुटड़ा हलिया कलमो पढ़ी अचे मूंसां गॾु ॿेड़ी में सुवार थी शफ़क़त कबी ही दौर इहो खतरनाक दौर छा कजे मां मजबूर लठ खणबी सख्ती कबी त वरी चवंदा मज़ार थो पिया ख़ुदकुशी पिया कर कि हलिया पिया हिकिड़ो मौली साहब उन पंहिंजे पुट ते सख्ती जो कई त हलियो महीनो यको टक ते पठाण सां गॾु हाणे अंदाज़ो लॻायो त हिन मौलवी जो असर छा थोड़ी वो सख्ती के तालीम ते कावड़ जी हलियो सो ही दौर इहो आहे त निकर दुआऊं बि घुरबियूं शफ़क़त सां उन्हनि खे सम्झाइबो प्यार मोहब्बत सां मिनथूं कबियूं ॿियो छा कयूं नबी साईं हज़रत अनस जी तरबियत कई हालांकि नबी साईं जो पुटु कोन हो नंढड़ो हो पंहिंजी अम्मा सां गॾु आयो पोइ नबी साईं हुनखे पाण सां गॾु मानी खाराईंदा तंहिंजे करे नवां मालूम थियो त नंढड़ो पुटु आहे न्याणी आहे हुनखे कंहिं महिल मानी गॾु खाराईंदा कयो सख़्ती न कयो मानी हुनखे गॾु खारायो सेखारियोसि पोइ नबी साईं हज़रत अनस खे सेखारनि पिया फरमाइनि पिया कुल बि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पुट जंहिं महिल मानी खाई त पहिरें नंबर ते बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ंदो कर बे नंबर ते नबी साईं फरमाए कुल बि यमीनिक पुट पंहिंजे सॼे हथ सां मानी खा 3 नंबर ते नबी साईं फरमाए कुल मिम्मा यलीक पंहिंजे पासे ॾों मानी खा भाॼी हुजे त पंहिंजे पासे ॾों हरो भरो लूसियो न सॼी प्लेट में जेॾे केॾे हथ न घुमायो हिकिड़े ॾींहुं वरी खारकूं हुयूं प्लेट में
कुछ कतल ही कुछ डंग हुआ कुछ डुका कुछ छुहारा वो वरी पंहिंजे पासे न पियो खाए हज़रत अनस वो नबी से उन जे हथ के वठी करे सजी प्लेट में घुमायो पाण फरमायो जॾहिं हिकिड़ी भाॼी हुजे त पोइ पंहिंजे पासे न खा दाल जी प्लेट हुजे तो पंहिंजे पासे न खा भाॼी हिकिड़ी आहे पर जन महिल मुख़्तलिफ़ भाॼियूं हुजनि त समय हिकिड़े पासे न दाल पई आहे ॿिए पासे न मच्छी पई आहे टे पासे न गोश्त फ्राई पियो आहे हाणे हिन जे पासे न जो दाल अची वञे त रुगो दाल खाइजां पोइ इजाज़त अथसि कुछ दाल खाए कुछ गोश्त ॾो कुछ बूटियूं खाए उन बि से उन जो हथ प्लेट सॼी में घुमायो पाण फरमायो हिते कुछ ॾुका आहिनि कुछ डंग आहिनि कुछ कतल आहिनि कुछ छुहारा आहिनि तंहिंजे करे हाणे हिते तुंहिंजी मर्ज़ी आहे जेकी वंगाई थो खा ॾुका खाई तुंहिंजी मर्ज़ी आहे डंग खाई तुंहिंजी मर्ज़ी आहे कतल खाई तुंहिंजी मर्ज़ी आहे छुहारा खाई तुंहिंजी मर्ज़ी आहे हज़रत अनस फरमाए थो मां 10 साल साईं जन वटि पढ़ियुसि 10 साल एक शागिर्द का स्कूल में पढ़े जरूर न को कमियूं कुतायूं थी पर हज़रत अनस फरमाए थो मा ज़रबनी वला शतमनी वला कहरनी 10 सालन जे तवील अरसे में मूंखे पंहिंजे महबूब उस्ताद मार त न ॾिनी मूंखे गार त न ॾिनो पर कॾहिं बि मुंहिंजे पंहिंजे मुंहं में घुंड विझी करे साईं मूं ते कावर बि न कई आहे अॼु असां वारा उस्ताद शागिर्दनि खे जो वठनि था त हल बेहोश करे पोइ था छॾनि हालांकि मुंहं ते चमाट हणण जी त सख़्तु मनो मुंहं ते मुंहुं इज़त वारी शइ आहे छो त आलिम उज़वा आहिनि अखियूं बि आलिम उज़वा आहिनि नक ज़ुबान आई कन तनिके मुंहं ते चमाट न नाजाइज़ पर ईअं बि न ॿारियो ज़हन जे तालीम तो उनखे मारियो न ज़हन जेको उनजो हूंदो सो खोड़ भागी थी असांजा हज़रत ज़ुबैर वारा रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा त हर भरू शागिर्द खे मदरसे मां कढो बि कमी कुताई थी वञेसि उनखे मदरसे मां कढो न मदरसे मां कढंदो जो भागी थी सुधरण जी जा मदरसो आहे हितो निकितो त पोइ किथे सुधरंदो सही आहे ग़लति उस्ताद के शागिर्द जो अदब करणो आहे शागिर्द के उस्ताद जो अदब करणो आहे मौलाना बिजली घर ॿुधो हूंदो था उनजी मां तकरीर ॿुधमि पोइ उन मौलाना बिजली घर फरमायो त मौलाना इलियास रहमतुल्लाह अलैहि जेको तबलीग जमात जो बानी हुयो उनजो हिकिड़ो साथी मूंसां मिलियो चई मौलाना मोहम्मद इलियास रहमतुल्लाह अलैहि हिकिड़े शागिर्द खे थोरो कावर में ॻाल्हायो ॿिए ॾींहं ते मौलाना मोहम्मद इलियास उन शागिर्द वटि वियो त यार मूंखे माफ़ कजां मां थोरी ॻाल्हायो तू नबी से दीन पियो पढ़ी अल्लाह वटि तुंहिंजो वॾो मक़ाम तुंहिंजे पेरनि जे हेठों अल्लाह जा मलाइक पंहिंजा कदम पिया रखनि मां यार थोरी तोखे कावड़ कई तोखे कुझु ॻाल्हायो आहे हालांकि ॻाल्हायूं मौलाना मोहम्मद इलियास को पंहिंजे मफ़ाद ख़ातिर ॻाल्हायो नहीं छा त तूं मुंहिंजी जुती सिधी छो न कई मुंहिंजा लटा छो न धोतई मुंहिंजे कमरे जी सफ़ाई छो न कई हुन खां अख़लाक तूं ॻाल्हायो अंदाज़ो लॻायो शागिर्द खे त उस्ताद जो अदब करणो आहे न कंदो फैज़ न मिलंदुसि पर उस्ताद खे बि शागिर्द जो अदब करणो आहे कोशिश कयो अहिड़ो कमु शागिर्द खे अहिड़ी सज़ा न ॾियो जो हुनजी बेइज़ती थिए कुकुर करे हुनखे बीहारे छॾियो हिन वक़्तु इहो दौर न आहे वधि में वधि सज़ा ॾियोसि त बीहारे छॾियोसि ॿिया शागिर्द वेठा आहिनि बीह करे पढ़े इहा सज़ा ॾियोसि बाक़ी के वरी असांजा उस्ताद हुनखे कुकुर करे विहारींदा आहिनि कन गोशी कराईंदा आहिनि इहा बेइज़ती आहे इन में केतिरा शागिर्द भागी थी असां पंहिंजे दिलि ते हथु रखूं असांजे बचे खे ईअं सज़ा मिले बर्दाश्त कंदासीं शागिर्द जो बि एतिराम करणो आहे नबी साईं जो दीन थो पढ़े मुरीद मुर्शिद जो एतिराम कंदो न कंदो फैज़ न मिलंदुसि पर मुर्शिद खे बि मुरीद जो एतिराम करणो आहे ईअं न तुंहिंजो मुरीद थिए त बसि उहो कुते वांगुरु हेठि वेठो हुजे ही पाण सदाईं खटंदे
मुरीद थे तो उन सां गॾु मानी न खाए। मुरीदनि खे मानी गॾु खाराइजे। असांजा मुर्शिद सभई इहे सही तो चवां या ग़लति तो? हिन साईं हाले वारनि जी प्लेट जुदा आहे, मुरीदनि जी जुदा आहे। साॻी प्लेट में साॻियूं पिंडियूं, साॻा प्याला, साॻा पाटोड़ा सभु हुन में पिया खाइनि। हा मुफ्ती अब्दुल खे वठी अचो, गाड़ी त तेज़ का है। अच्छा हाँ, हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐलान कयो फलम्मा हज़रू, सब बनी इसराइल उन जे जनाज़े में शरीक थिया। जनाज़े खां बाद जॾहिं उन जे मुंहं तां कफ़न जी चादर खे हटायो वियो त अरफ़ू, सभिनी उन खे सुञातो। अगे ही त वॾो ॾुहारी हो, सुञातो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो क़ालू हाज़ा हुवल फ़ासिकुल लज़ी अख़रजना। मूसा ही त वॾो फासिक ऐं फाजिर माण्हू हो, ही त वॾो ॾोहारी माण्हू हुयो। असां त हिन जे करतूतनि खां तंग थी करे फ़ैसिलो करे ॻोठ मां कढी छॾियोसीं। तो वरी ऐलान कयो आहे त जेको हिन जे जनाज़े में शरीक थींदो, रब जनाज़े पढ़ण वारनि जा गुनाह माफ़ कंदो। फतअज्जब मिन ज़ालिक, हज़रत मूसा अलैहिस्सलाम पाण अजब में पइजी वियो, हैरान। रब खे अर्ज़ कई, या अल्लाह छा माजरा है, तूं तो चई त मुंहिंजो दोस्त आहे, ही था चवनि त फासिक ऐं फाजिर आहे। रब फरमायो मूसा सदकू, ये भी सच्चा है, मां रब भी सच्चो हाँ, ये भी सच्चा वाक़ई फासिक ऐं फाजिर हुयो। पर जन महिल हिन जी ज़िंदगी जा आख़िरी पसा हुया, फरआ युमनतन व युसरतन, पोइ सॼे बि ॾिठई त खॿे बि ॾिठई। फलम यर हमीमन व करीना, तन अबु न अम्मा न भाउ न भेण न दोस्त न साथी, कोई इनके ॾिसण में न आयो। पोइ ते रब खे रोई करे चई इलाही अब्दुम मिन इबादिक, या अल्लाह मां बि तुंहिंजे बाननि मां हिकिड़ो बानो आहियां। वग़रीबुन फी बिलादिक, शहर वारनि त मूंखे निधड़को करे कढी छॾियो आहे। या अल्लाह हिते मुंहिंजो कोई कोन्हे को सवाइ तुंहिंजे। वाक़ई मां ॾुहारी आहियां, पर लौ अलिमतु अन्ना ज़ाबी यज़ीदु फी मुल्किका वअफ़ूका अन्नी यलकुसु मिन मुल्किका लमा सअलतुकल मग़फ़िरा। या अल्लाह जेकर मूंखे इहा ख़बर हुजे हा त मुंहिंजे अज़ाब करण सां तुंहिंजे बादशाहीअ में इज़ाफ़ो थींदो, या मूंखे माफ़ करण सां तुंहिंजे बादशाही में को नुक़सान थींदो, त मां कॾहिं बि माफ़ी जो सुवाल न कयां। या अल्लाह जेकर तूं मूंखे माफ़ कंदे त तुंहिंजे बादशाहीअ में को नुक़सान त कोन थींदुई, जेकर मूंखे अज़ाब कंदे त तुंहिंजे मुल्क में को इज़ाफ़ो त कोन थींदो। तो त पाण फरमायो आहे नबियनि जी ज़ुबान ते, व इन्नी लगफ़ारुल लिमन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा। या अल्लाह तो त पाण फरमायो आहे त जेको तौबा कंदो मां उनखे माफ़ कंदुसि, बख़्शे छॾींदोसांसि। तूं त पाण तो चई व अनीबू इला रब्बिकुम, मोटी अचो पंहिंजे रब ॾे। या अल्लाह तो त पाण चयो अल्लाह तक़नतू मिन रहमतिल्लाह, गुनहगारो अल्लाह जे रहमत खां ना उमेद न थियो। या अल्लाह मां मञा थो मां ॾुहारी आहियां, बस। अल्लाह से फरमा लौ सालनी फिल मुज़रिबीन मिन अहलिल अर्ज़ लवहब्तु, मूसा जेकर यो गुनहगार पूरी रूई ज़मीन जे गुनहगारनि जे लाइ माफ़ी वठे हा त मां सभिनी खे माफ़ करे छॾियां। अन कफ़ुल गरीब, मां त परदेसिन जी पनाह खां। व तबीबू, जंहिंजो दुनिया में कोई हकीम तबीब न हुजे, सब हकीम तबीब जवाब ॾेई छॾनि मूं वटि अचे। रब फरमायो मां उनजो तबीब आहियां। व हबीबू, जंहिंजो कोई दोस्त न हुजे, रब फरमायो मां उनजो दोस्त आहियां। एॾो महिरबान।
हिकिड़ो वॾेरो हुयो सरदार, वो हिकिड़ो बुज़ुर्ग वीचारो जंगल में रहंदो, अलाह वारा जंगल में रहंदा बहराड़ी में। उन वॾेरे बुज़ुर्ग खे चयो हिते जंगल में वेठो हुई, गर्मी मच्छर, उॾाई हल शहर में तोखे मस्जिद भी ठहाराइजां, मदरसो भी ठहाराइजां, खानका तोखे घर भी ठहाराए ॾींदुसि, साल जो अन्न भी ॾींदोसीं, चांवर भी ॾींदोसीं, लटा कपिड़ा मानी हर शइ तोखे ॾींदुसि। त बुज़ुर्ग उन वॾेरे खे चयो भला उते जेकॾहिं मां हलां ऐं मूंखां का ग़लती थी वञे, मां तुंहिंजी नौकिरियाणी या बानी सां का खशट कयां त पोइ बर्दाश्त कंदे? त वॾेरे जा तारा ॻाढ़ा थी विया, भेणा मां त तोखे सम्झंदुसि त तूं वॾो बुज़ुर्ग आहीं, पर तूं त वॾो हरामी। बस तूं हिते चङो। त हुन बुज़ुर्ग मुस्कुराए करे चयसि, वॾेरा मां गुनाह कयो त कोन्हे को, मां ॾोह कयो त कोन्हे को, इरादो बि कोन कयो आहे, रुॻो चवां थो जेकॾहिं ग़लती थी वञे मूंखां त बर्दाश्त कंदे त तूं तारा ॻाढ़ा कया आहिनि, कावड़ ऐं गुस्से में अची करे मूंखे ॻाल्हाईंदो, मुंहिंजा रईस हिते जंगल में मां वेठो आहियां, मूंखां कमियूं कोताहियूं ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि, वरी रब खां माफ़ी वठंदो आहियां त माफ़ भी करे छॾींदो आहे, राज़ी भी थी वेंदो आहे, ख़ुशि भी थी वेंदो आहे। कॾहिं बि रब मुंहिंजो हिते जंगल में रिज़्क़ ऐं पाणी बंदि कोन कयो आहे, तो वटि अञा गुनाह कयो ई कोन्हे को, अॻे ई खावड़ी असांजो हाल आहे। सो रब ॾाढो महिरबान आहे। वरी हाणे अची वेंदो रमज़ान जो महीनो, अल्लाह जी रहमत रमज़ान जे महीने में सस्ती थी। असांजो पकोड़न ऐं संबोसन वारो भी ख़ुशि पियो थो थिए त रमज़ान जो महीनो सीज़न जो महीनो आहे, चङी तरह रोज़ेदारनि जी खल लाइ बि। ही जेको पिथल गिदरा ऐं हिंदाण रखियो वेठो आहे, इहो भी ख़ुशि पियो थो थिए त रमज़ान सीज़न जो महीनो आहे। ही सब्जी वारो, फ्रूट वारो, ही कपिड़े वारो, वो भी चए थो त रमज़ान मुंहिंजे कमाइण जो महीनो आहे। ही जूतियूं ऐं बूट जेको रखियो वेठो आहे, वो भी चए थो त रमज़ान मुंहिंजे कमाइण जो महीनो आहे। यादि रखो आहे दिलपुर जा मुस्लमानों, रमज़ान दुनिया जे कमाइण जो महीनो कोन अथव, रमज़ान आख़िरत जे कमाइण जो महीनो अथव। जीअं शइ पंहिंजे सीज़न में सस्ती थींदी आहे, ईअं रमज़ान मुबारक जे महीने में अल्लाह जी रहमत भी सस्ती थींदी आहे। हदीसुनि जे किताबनि में अचे थो जॾहिं रमज़ान मुबारक जो महीनो ईंदो आहे, अल्लाह ताला पंहिंजे रहमत जे कोटनि खे ई किराए छॾींदो आहे त लुटियो मुंहिंजा बानो मुंहिंजी रहमत। तंहिंजे करे त नबी से फरमायो, रजब अल्लाह जो महीनो, शाबान मां मोहम्मद जो महीनो, रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो। नबी से फरमाया शल तबाही बर्बाद थे उहो माण्हू जंहिंजे ज़िंदगी में रमज़ान आयो त रमज़ान जा रोज़ा भी न रखई, माफ़ी भी न वरितई। अल्लाह जे नबी फरमायो शल तबाही बर्बाद। बाक़ी ॾींहं बचा अथव थोरा, इंशाल्लाह सूमर ते रमज़ान अची वेंदो, अंगारे ते त पक आहे इंशाल्लाह। सो जेको कमकार आहे सौदो सामान इहो वठी छॾियो, लटा कपिड़ा कोशिशि कयो त रमज़ान खां अॻे वठी छॾियो। मां त ईअं कंदो आहियां, रजब में जमात सानी में वठंदा त असां मौलवी आहियूं कोन, पर जेके मिलंदा आहिनि उहे बि रमज़ान खां अॻे सिबराए छॾींदा। क़ुरान वारनि खे त रब अॾे छॾियो आहे, ख़ुशूसन असां वारो जेको तबिको आहे न, ही मुबल्लिग, ही ख़तीब, इहे त अॾियल मानियूं, इज़तूं, लटा कपिड़ा, अतर, चौंपलियूं, पछाड़ीअ में घर वारनि जा बि लटा माण्हू ॾियनि। हरू भरू तव्हां परेशान थिया हो त क़ुरान पंहिंजी पढ़ंदासीं त बुख मिलंदसि। सो रमज़ान जे महीने में कोशिशि कयो क़ुरान मजीद जी तिलावत कसरत। असां हनफी आहियूं, हज़रत इमाम अबू हनीफ़ा त हिकु हठ क़ुरान जा ख़तम कयो, हिकिड़ो ॾींहं जो, हिकिड़ो राति जो, हिकिड़ो तरावीह में। असां हिकु हठ नथा कढूं, भला 3 ख़तमा त कढूं रमज़ान में, पहिरें अशर में हिकिड़ो, वरी ॿिए अशर में ॿियो, वरी 3 अशर में 3। पर नबी से वरी एॾी असांजे लाइ आसानी कई, नबी से फरमाया जेको रोज़ानो सूरत यासीन पढ़ंदो अल्लाह ताला उनखे 10 ख़त्मनि जो सवाब ॾींदुसि।
हाणे महीने में रोज़ानो सूरत यासीन पढ़ूं तो 300 कुरान जे ख़त्मन जो सवाब मिलंदो या वायदो कई थे महीने में कुरान जी तिलावत कसरत सां कबी तौबा इस्तिग़फार घणो कबो रात जो जागे जे असां वारी नौजवान रात जो वरी टूर्नामेंट पिया रखनि रमज़ान जा मैंने हैदराबाद जे पासे ॾे वियुसि 1-2 बजे लेटुन ते टूर्नामेंट सवें नौजवान हालांकि जेको जागण वारो टाइम इबादत वारो टाइम रब के राज़ी करण वारो टाइम उन टाइम ते टूर्नामेंट क्रिकेट असां ईअं जो कंदासीं त पोइ वज़ीर आज़म भी क्रिकेट ही मिलंदो मौलाना फज़ल रहमान मालूम रमज़ान जे महीने में जो असां एॾो ज़ुल्म कयूं जो 1 बजे 2 बजे ट्यूबलाइटन ते जनरेटरन ते लाइटूं ॿारे असां क्रिकेट रांदि खेॾूं इबादत न कयूं त पोइ नसीब में इमरान ख़ान जहिड़ा असांखे मिलंदा दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे रमज़ान जूं रहमतूं बरकतूं फज़ीलतूं नसीब फरमाए।